जानू नथी लगे तोखा सवा दिल मुझी यार। बस को न को तरीको कर पंहिंजो मुलाकात थे, यकीन कर ॿियो महीनो पंहिंजो मुलाकात न थी। रोज मां घर में ॾाइण ॾिसां पे तो ने ॾाइण के ॾिसी ॾिसी मुंहिंजो अंदर सड़ी वियो। हाँ न यार को न को तरीको कर जान। नथो रही सघां यार, मूंखे तुंहिंजी सिक लगी है, तू समझंदी कर। मुझो सच्चो प्यार है तोसां, मुझी मोहब्बत तोसां है। बस इतने मजबूरी में घर में रहो पियो। तू जैसे मुझसे शादी कंदे मां हर शे छड़े ये घर भर ये पंजी ज़ाल सब कुछ छड़े मां तो वठी किए न रोआ। तू मुझी मोहब्बत के समझी नथी सके, किए न रोआ तू बुधा। आई लव यू जा। कैसा तो गलाई बंद कह रही मैं सब बुधो। दोस्त है दोस्त से शादी तो करी ना ना वो चेप मुझी शादी जो मसलो है, वो शादी में मां सब बुधो। मैं तू चो तूने कर मां पानी ज़ाल के सदे सगा तो मां के वो दोस्त मुझो है, वो शादी पे तो करे। वो चेप तो मां पापा जी पूरा नानो बेबी मां मुझे गणी का मुझे कसम न खाना, पाने कसम खाना। पंज मां चवाई थी कूड़ा गलन छडे दे। मां तुनी चोरी पकती है। रात में मां तुना व्हाट्सएप पे मैसेज पढ़या है ने। तोखे मुते यकीन ना है? बिल्कुल भी ना। हां तो आहे ही ना बेबी ना है, तू यकीन कंदे ना है। इनका नंबर जो ठग है तू माना तू 15 दी ड्यूटी सा न होंदे बकरी न चारिंदे तू छोकरी चारिंदे। केड़ियो छोकरियो मासा छोकरियो किए गलाइंदू बेबी? छा है जे का भी गला है। मां तोखे खबर मां ओ मुर्स आया जो दुनिया जो आखिरी गुलाम तुझी गुलामी ना कंदो। अंगूठो कंदो है धूड़ा मुझे मुंह में पई। रात जो चाची से गड भाकुर पे सुमंदो है। मां परया वेहाणे के भाकुर पे सुमंदिया ए ओ चाचो जको अचे तो तांजी मम्मी जो सोट वो वारी केडी मला हुत पयवा केडी मला हुत पया यहां तो फाटे मुंजो ते रात जो सिस्टम छा तो थे। जानी मां गलाए सको में हेरे देता ने तुनी जानी के मां बफा कू क्या यार। भला शरीयत में 4 शादियां आहिन न, भला बी शादी केम त ता भाई घर में गड हुंदो कमकार कंदो न। केतिरियूं शादियूं कंदे? बस 2 शादियूं। दिन जे चक्कर में तू 24 कयूं न जुड़ियां ताई सब तुनी सेटिंग मुके खबर है ने। माईए तो शादी थोड़े कया मुके तुंजी सजी लिस्ट बायोडाटा खबर है। वो मुझे सेटिंग जी खबर ही पो भी शादी के त पर बर्दाश्त चाचो सुधरंदो पर तो में तो सुधरने का धप ही ना है। तू काना सुधरंदे तुंजे चक्कर में मैं डिप्रेशन में मरीज थी वया। वो चाहे मरीज साइको तू साइको तू ही आहे ओए शादी का पेरा ही होए पर मां तो कदे आने वदी कती वया। आने दवा मुते असर नथी करे। तो सा मुझी गाल तोखे हर शय मिले पे तो घर में असल में चाहे यकीन करे मुझी दिल लगी हुई है उन सा मां उन का सा न तो के सोनी जाल जे होंदे तू छोरन चपरन सा देखे परी सिंगवांदी आने ये टिकटॉक ते आयू ने नचन कुडियन थियो उनन से सेटिंग कया तो के खबर है मुझी डिमांड जी। तुझी डिमांड आए ना ना मा तो कुतन सा गड खाईंदी पेंदिया मुझी काथे डिमांड आ मुखे दिसी मानु बुजा दींदा है ने तो के खबर है मुझी डिमांड जी। हली दिस मुसा सिंध पुलिस घुरानी पवंदी आ रश के हटाइण लाए। मां उहा शख्सियत तुझे घर में आया मैं तुझा थाव दोता बुआरी दिनियो तुझे मां जू गारियूं बुजा तोरे उना मामे जा पोतला किना धोता। हां तो के खबर है मुझी फिल्म इंडस्ट्री में केडी डिमांड आ ओ जको ड्रामो आ केड़ो मेरे पास तुम हो। हां तो के खबर पई तू सजो डी ड्रामो वही दिसंदी। हां हुमायूं सईदा न देखो वो परी मुखे पो कास्ट करे छो त आयजा के चप में फुरड़ी निकती पर मां चो मास मां ने ड्रामे में कम न कंदम। आई एम सो बिजी। हुमायूं सईद तो के ड्रामे मेरे पास तुम में कास्ट पियो करे हीरोइन जे तौर धी जो रोल पे दी हीरोइन जाल जो पब्लिक छा दिसंदी आ तमाशो वो तेरी में खणी तो के हीरोइन करैया जा ये केडा रहिया जा तो के खबर ही ना है। मां हुमायूं सईद ते जियो टीवी ते कम कियो त मैं लक्ष्य वार्ड में गर्लफ्रेंड थी अमास हुन जी। हां अमन बट मुके कास्ट कियो वो छोकरी ने में खुटी हूं जा तो सा जो कम पियो करे हुमायूं सईद डिमांड दिस 40,000 रुपए स्टेज ते चाण जा दिनार आई मां शादी करे दांगी मलिया मां वने थी पने माइटन दे लाड़काणे तो खबर आते ने सोलर जे पखन ते पई हुजा। ए भी घर ना छज जा घर तो का साला घर हुंदा सफाई में केर कर दो जो थे चुपड़ी पानी पानी केर भरी तो घर में छा है छा जो लुड़ो बाहर चाची इन सेटिंग यू शुरू कयूं छोरन सा जो सेटिंग झट मा वया सोट सा मार्केट ते लुड़ो लगो पे जण
दोस्त तां फोन ते ॻाल्हायां पियो तो हाणे चवे पई ती दोस्त छोकिरी न छोरी चेस पा मां तुंहिंजे करे ज़ाल बि छॾे थो सघां मां बि छॾे थो सघां ये छदी तो मां के ज़ाल के का छोरी ने ना दोस्तन छोरन हा, हा। के खेडंदो आ आओ तूं त पंहिंजे पुट जो पासो खणंदी आहे न पर मां हींअर मम्मी गैरत अचे वई आहे राति मां गैरत जी टिकी खाधी न करे गैरत करे करे खत्म थी वई आ ॾाही न न मूंखे न हैरानो वञाए थी मां लाल करे हेॾे ॻाल्हि बेबी न बेबी कसम थी हेॾे ओ बेबी केती हेरे आ वही हली अब मुंहिंजी बेबड़ी वही हली हेरे अब बदक वांगुरु वञी पई हीअं करे हेरे माडे माडे दिस बाहरे से अची वेंदी के रखे जे ठो जण बिल्ली मरी वई जान छुटी ने भाग्या के जाय जी घर के करे छजो ते मां तोखे ॿुधायां छा करे छजो ते का शे न छडी ते कल सॼो ॾींहुं ॻोल्ही त लभे न पई ॾिसां त अने ड्रम में पई आ नथी खाए पई मां चवां त हे छा थियो बिना को कुओ घर में पैदा थियो आहे छा थियो आहे इहा ज़ाइफा बाहि ॾेई साड़े से वञे त वञे मरे हा। मूंखे वञण जो फिटको कोन्हे कुटको कोन्हे के माण्हू जे लत जे हेठां न अची वञे भले कंहिंखे नज़र न ईंदी आहे न हा। मां वठी चस मां तोखे त नज़र अचे थी न अंधो त थियो आहे मां कढ वञांसि बाहि ॾेई साड़े से हला हला ॾिस बदक वांगुरु हलाई थी हा। अलाह ॾिस बदकड़ी वञे पई थी ओ बेबी मां वठी चस मां वठी चस अम्मा इने के मुड़स भी अहिड़ो ई खपे पाण जहिड़ो बाहि ॾेई साड़े से अम्मा मां वठी चस मां बेबी का नथो रही सघां घर जो कमकार केरु कंदो कमकार मां पाण कराईंदसि सोट खां सोट चयो आहे मां अचां थो सॼे घर जो कमु मानी टई टाइम सोट पचाईंदो मां चाकू न आहियां मुंहिंजो ॾाढो ख्याल कंदो आहे तू मूंखे ई कुत्ते वांगुरु लोड़ाईंदे मां बेबी खे वठी थो अचां बेबी घर जे लाइ कमकार लाइ सही आहे बाक़ी सच पुछे बि केरु करे मूंखे इश्क थी वियो आहे हिकिड़ी छोकिरी सां पर वॾी सोणी थी पोइ त सही पई चए न ॿिली पोइ त सही रड़ियूं कयई न पोइ त सही चयई न त माना लूसी तूं आहे न पोइ हूअ वीचारी त हक़ थिया न हाँ, अरे बाहि ॾेई साड़िया हेतड़ी हा न पार्टी पैसे भॼ भॼ ने भागा भॼ बेबी भॼ बेबी